ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन, PTI जे पुरतशद्दुद एहतजाज दौरान गिरफ़्तार कयल विगोड़ियुनि तरफ़ां छिड़काईंदड़ इंकशाफ़। मूंखे PTI वारनि पैसनि एवज़ धड़े में हलण ऐं भञ ढाह ऐं बाह लॻाइण लाइ चयो विगोड़ी बिलाल। PTI वारनि असांखे धोखे सां पैसनि जी लालच ॾेई बाह लॻाइण लाइ चयो विगोड़ी नवाब अली। धरणे वारे हंधि पहुतसि त उते गाॾियुनि में वॾा वॾा पत्थर ऐं पेट्रोल बम मौजूदु हुआ। विगोड़ी उमर। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन, जेका हिकु दफ़ो ॿीहर दोहिराईंदा हलूं। PTI जे पुरतशद्दुद एहतजाज दौरान गिरफ़्तार कयल विगोड़ियुनि तरफ़ां छिड़काईंदड़ इंकशाफ़। मूंखे PTI वारनि पैसनि एवज़ धरणे में हलण ऐं भञ ढाह ऐं बाह लॻाइण लाइ चयो विगोड़ी बिलाल। PTI वारनि असांखे धोखे सां पैसनि जी लालच ॾेई बाह लॻाइण लाइ चयो विगोड़ी नवाब अली। धरणे वारे हंधि पहुतसि त उते गाॾियुनि में वॾा वॾा पत्थर ऐं पेट्रोल बम मौजूदु हुआ। विगोड़ी उमर। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।